नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सकरन में मेहरापुर रोड जे रहवासी हसन चौहान कावड़ में अची पंहिंजी घरवारी आमना चौहान खे रओ-ॻिचीअ में विझी गाटो भञी क़तल करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर राजकुमार ओड मूजिबि इतला बाद फोती औरत जे माइटनि वाक़े वारे हंधि पहुची पुलिस खे इतला ॾिनो, जंहिंखां पोइ संदसि लाश तालका अस्पताल सकरन आंदो वियो। डॉक्टरनि संदसि मौत जी तस्दीक कंदे ॿुधायो त फोती औरत जो मौत गाटो भॼण करे थियो आहे। औरत जे भाउ महमूद चौहान ऐं संदसि माउ ॿुधायो त हसन चौहान संदसि भेण खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो आहे। ॼाणायल शख़्स काफ़ी अरसे खां आमना ते तशद्दुद कंदो हो, ज़ालिम ज़ुल्म कयो आहे। होरां वाक़े बाद जवाबदार फ़रार थी वियो आहे। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे जवाबदार खे गिरफ़्तार करण लाइ छापा हणी रही आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सकरन में मेहरापुर रोड जे रहवासी हसन चौहान कावड़ में अची पंहिंजी घरवारी आमना चौहान खे रओ-ॻिचीअ में विझी गाटो भञी क़तल करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर राजकुमार ओड मूजिबि इतला बाद फोती औरत जे माइटनि वाक़े वारे हंधि पहुची पुलिस खे इतला ॾिनो, जंहिंखां पोइ संदसि लाश तालका अस्पताल सकरन आंदो वियो। डॉक्टरनि संदसि मौत जी तस्दीक कंदे ॿुधायो त फोती औरत जो मौत गाटो भॼण करे थियो आहे। औरत जे भाउ महमूद चौहान ऐं संदसि माउ ॿुधायो त हसन चौहान संदसि भेण खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो आहे। ॼाणायल शख़्स काफ़ी अरसे खां आमना ते तशद्दुद कंदो हो, ज़ालिम ज़ुल्म कयो आहे। होरां वाक़े बाद जवाबदार फ़रार थी वियो आहे। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे जवाबदार खे गिरफ़्तार करण लाइ छापा हणी रही आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त